साईं साईं जो नालो छा आहे? सरवर साईं जो साईं नालो साईं मशहूरु जेको आहे हज़रत शेख भिरकियो आचार्य जे नाले सां आहे। आचार्य नाले सां। माशाअल्लाह। ही साईं मस्जिद शरीफ़ ही आहे। ईदगाह आहे, इनखे गुज़ारे करे 300 साल 300 साल थी विया आहिनि। हिन जी पूरी चिट ॾिसो काठ जी आहे, हिन में का बि शइ लोह न आहे। कारीगरी ॾिसो। ही साईं काशी। हाँ ही काशी ना। अच्छा। ही साईं ईदगाह आहे। तंहिं टाइम जी ईदगाह नंढियूं। हाँ नंढी ईदगाह आहे, उन दौर में मस्जिद सां गॾु दरगाह मस्जिद ईदगाह गॾु। माशाअल्लाह। पुराणे दौर जो साईं कमु थियल आहे। ॾिसो केॾो सचाई आहे, काठ में ॾिसो कोई कमु आहे, केॾो सचाई सां। हाणे 200-300 साल पुराणो ई काठ आहे। साईं छा जो काठ आहे त? मुंहिंजे ख़्याल में सागवान जो काठ आहे। माशा। ये तो ॾिसो था मतलब लिखा तो ॾिसो टूल वाला के लिखल आहे। ये पंजन पाक जा इस मुबारक है अपने पासे का सो लिखल है ॾिसो। नबी फातिमा साहब चिरागो मस्जिद मेहराब मिंबर अबू बकर उमर उस्मान हैदर सावन सुबरा जा नाला लिखाई में ॾिसो। जी साईं। फ़कीर साईं हिनखे केतिरो टाइम थी वियो आहे तक़रीबन? हाँ साईं हिनखे तक़रीबन 300 साल थी विया आहिनि। ईदगाह खे इलाही न बुज़ुर्ग खे जेको आहे सो 550-600 साल थिया आहिनि, ताकी ईदगाह मस्जिद इनखे 300 साल माण्हू। साईं छा ईदगाह नमाज़ अञा ताईं हिते जी जी पढ़ाई थी? हाँ अञा। अच्छा अच्छा अच्छा। ही साईं मस्जिद शरीफ़ आहे? जी हाँ मस्जिद शरीफ़। हिनखे साईं केतिरो टाइम थी वियो? हिनखे 300 साल थी विया आहिनि अंदाज़ा। अच्छा अच्छा। हाँ अंदाज़ा नहीं पता। ही जेको साईं दर आहे इहो बि पुराणो आहे? हाँ साईं ही ॾिसो था ही चांदी ते ही सोन लॻल आहे, जेके फुल सोना हिते ही ॾिसो था ही माण्हू मटिया आहे, ही सोननि ते लॻल। अच्छा ही अञा ताईं ही चांदी ॾेखारे थी? ये चांदी आहे, जेकॾहिं हिनखे अञा सफ़ाई थींदी त अच्छो थींदो। अच्छा साईं। हाँ त हिते ॾिसो न हिते इहो सोन जो ज़रियो लॻी पियो आहे, हे सोन आहे। बिल्कुलु साईं। ही शेर छा लिखियल आहे सम्झ में? हाँ साईं तो मथां लिखियल अथव तव्हां शुरूआत खां त या इलाही ज़ात आला किबरिया जे वास्ते अर्द आई असांजो मुस्तफ़ा जे वास्ते। सुभान अल्लाह। हथ खणण आहिनि शर्म तुरण तोरी वाह बि सवाल सुन सिद्दीक़ अकबर मुस्तफ़ा जे वास्ते। सुभान असाबन सोबरन निशान में पूरो आख़िर तक ईअं किया। अच्छा साईं। ही पर्दो आहे साईं थियो? हाँ इहो बस चादर ठहियल आहे। चादर? हाँ चादर खां मथां वरी गुंबद आहे। गुंबद मथां गुंबद आहे।
बाक़ी साईं ही एतिरो वॾो मैदान, ही स्टेट ठही पई आहे, एॾो ही केॾो वॾो मैदान आहे। इसी मैदान आई इसे के मिला से के तो अच्छा, अलहमदुलिल्लाह प्रोग्राम थी जो सालियानो 12 जो रबीउल अव्वल शरीफ जो पहिरों आचर पहिरियों सूमर जी रात पहिरियों आचर पहिरों आचर सूमर जी रात सरकार जो मिलाद साईं पंहिंजे दौर खां वठी मल्हाईंदा अचनि था। साईं पंहिंजे दौर खां वठी जी हर महीने जे हिसाब सां बि मिलाद सरकार कंदा साईं जेको आहे सो सरकार जो आचार ई तॾहिं सॾे थो आचार यानी आचर जो ॾींहुं थींदो सूमर जी राति थींदी साईं जन सरकार जो मिलाद मल्हाईंदा। सुभान अल्लाह। रबीउल अव्वल में बि वरी पहिरों आचर सूमर जी राति साईं पंहिंजे दौर में सरकार जो मिलाद मल्हाईंदा वॾे पैमाने ते मिलाद थिए जंहिंमें उहो अॼु ॾींहं ताईं उहो ई सिस्टम उहो ई हले पियो। अच्छा अच्छा, हूअं सालियानो प्रोग्राम बि हिते थींदो आहे साईं? हा सालियानो थिए थो। अच्छा, हुन में ज़ाइरीन जेके आहिनि ॿाहिरां जेके अचनि था वॾो बंदोबस्तु थियल हूंदो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु उन जे लाइ वॾो बंदोबस्तु लंगर जो इस्तेमालु हूंदो आहे। अच्छा, अंदाज़े मुताबिक़ साईं घणा माण्हू तक़रीबन ईंदा आहिनि जेके तव्हांजो? मुंहिंजे अंदाज़नि में घटि साईं अंदाज़नि लख सवा जे हिसाब सां हूंदो। अच्छा अच्छा अच्छा, छो जो पूरो शहर लाख थी वेंदो आहे हीअ घिटी रस्ता सभु रुक माण्हू हूंदा आहिनि बिना वेंदो तव्हांखे माण्हू नज़र। अच्छा साईं, अच्छा अच्छा। साईं खे विसाल कंदे केतिरो टाइम थी वियो आहे? साईं खे 550-600 साल अंदाज़न 550 साल थी विया। अच्छा, साईं जो शुजरो हूंदो? हा शुजरो न आहे, बुज़ुर्ग पाण खे ज़ाहिर न कयो आहे पाण। माशा साईं, अॼु असां आयासीं शेख भिरकियूं। शेख भिरकियूं में ही आयासीं हैदराबाद खां तक़रीबन 40 किलोमीटर परे आहे। साईं ही छा आहे जेको साम्हूं आहे? ये मदरसो है। अच्छा, तालिबे इल्म मुसाफिर आहिनि? मुसाफिर भी पढ़नि था। अच्छा आसपास का भी अचनि था, ॻोठनि खां अचनि था। तक़रीबन साईं घणा मुसाफिर आहिनि? मुसाफिर जेके आहिनि सो 50 खनि मुसाफिर आहिनि या आसपास खां जेके माण्हू अचनि था, जेके छोकिरा अचनि था 100-125 साल पढ़नि था। माशाअल्लाह माशाअल्लाह। उन्हनि जो जेको खाइण पीअण जो बंदोबस्तु सभु साईं? पीर में आइजा साहब जो पाण करे। अच्छा, गादी नशीन साईं आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। अॼु असां अलहमदिल्ला हिते शेख भिरकियूं आयासीं ऐं हितां जो ख़तीब हाफ़िज़ ग़ुलाम सरवर साईं सां मिलियासीं, जंहिं असांखे थोरी घणी नॉलेज ॾिनी। अञा साईं एजाज़ साहब सां मिलियासीं कोन जेको हितां जो मुतवली ऐं हितां जो गादी नशीन जेको आहे। अलहमदिल्ला नेक्स्ट टाइम तॾहिं आयासीं त उन सां मुलाक़ात कंदासीं।